नमस्कार दोस्तों, मेरे चैनल सिंध समाज पर आप सभी का स्वागत है। आज मैं आपके लिए एक सिंधी कथा लेकर आई हूँ। यह कथा महालक्ष्मी देवी की कथा है, जिसे मैं सिंधी में सुनाऊंगी। तो चलिए हम शुरू करते हैं। जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। गणेश चौथ थी वई। हाणे असां सिंधियुनि जो सभिनि खां वॾो त्योहार महालक्ष्मी अची चुको आहे, जो कि श्राद्धनि जे महीने में ईंदो आहे। जो कि राधा अष्टमीअ जे ॾींहुं सॻड़ा ॿधबा आहिनि। चंड खां पोइ अष्टमीअ तिथीअ ते के राधा अष्टमी चइबो आहे। माता लक्ष्मी जा की धन संपदा जी देवी आहे ऐं अन धन खे वधाईंदी आहे। राधा अष्टमी ते सॻड़ो ॿधबो आहे ऐं 16 ॾींहंनि खां पोइ सॻड़ो छोड़बो आहे। माताऊं ऐं भेनरूं सॻड़ो ॿधंदियूं आहिनि। सॻड़ा कीअं ठाहिबा आहिनि? सॻड़ा कचे सुट खे खणी 16 तंदूं खणबियूं आहिनि ऐं तंदूं बिल्कुलु बराबरि हुजनि ऐं उन में पोइ 16 ॻंढूं लॻाइबियूं आहिनि। बराबरि सॻा खणबा आहिनि। घर जे हर भातीअ जो हिकु हिकु सॻो खणबो आहे। हिकिड़ो हिकिड़ो हर भातीअ जो सॻड़ो ऐं हिकु आश जो सॻड़ो खणबो आहे। सॻड़े खे ठाहे करे उन में ॻंढूं लॻाए करे उन खे हैड जे पाणीअ में थोरी देरि रखी छॾिबो आहे, जंहिंसां उन ते पीलो कलर थी वञे। आश जो सॻड़ो छा आहे? मतिलबु कि कुंवारो पुटु हुजे त उन जे हथ जा 2 सॻड़ा ठाहिबा आहिनि, हिकु उन जो ऐं हिकु उन जे जोड़े जो। इहे सॻड़ा ठाहे करे हैड जे पाणीअ में रखी उन मां कढी पोइ घर ऐं मंदर में रखी छॾिबा आहिनि। महालक्ष्मीअ जे ॾींहुं हथ में इन सॻड़नि खे ॿधबो आहे। इहे सॻड़ा महाराज या गुरियाणीअ वटि ठहियल बि मिलंदा आहिनि। इहे सॻड़ा घर में बि ठाहे सघिबा आहिनि या उन्हनि खां वठी बि सघूं था। पोइ शाम जो राधा अष्टमीअ ॾींहुं सॻड़ा ॿधी अचिबो आहे ऐं उन जी कथा बि करबी आहे। उन जी कथा हिन प्रकार आहे। उज्जैन शहर में हिकु न्यायकारी धर्मात्मा राजा रहंदो हो, जंहिंजो नालो मंगलिक हो। हिन राजा जे राज में ॾाढी प्रजा ख़ुशि रहंदी हुई। हिकु ॾींहुं हू शिकार कंदो हिकु जंगल में निकितो, जिते गोपियूं महालक्ष्मी जी पूॼा करे रही हुयूं। पूॼा पूरी त हिकु गोपीअ राजा खे अची ॾिठो ऐं उन सॻड़ो हुनखे ॾिनई ऐं विर्त जी विधि ॿुधायईं। जा रीति हिन ईअं आहे। वॾे जे महीने में साईं अठी तिथीअ ते महालक्ष्मीअ जो विर्त रखी पूॼा कजे। हैड रंग जे कचे सुट जो 16 तंदूं वटे करे 16 ॻंढियूं ॾेई सॻड़ो ॿधिजे। वरी उंदाइन जी अठी तिथीअ ते विर्त रखी पूॼन करे उहो सॻड़ो छोड़जे। राजा सॻड़ो वठी हाणे पंहिंजी स्त्री चंद्रवतीअ खे ॾिनो। विर्त जी महिमा ॿुधाए पाण दरबार में हलियो वियो। पुठियां संदसि स्त्री अभिमान में अची करे उहो सॻड़ो खणी फिटी कयो, जंहिं करे हुनखे ॾाढो दुख सहणो पियो। हिकु ॾींहुं राजा प्रभात वेले उथियो त दरीअ खां राजा जी नज़र इंसान ते पई। पक करण लाइ हिन राणीअ खां पुछियो, पर राणीअ खेसि चयो त हिरण पियो अचे। इन ते पाण में अची विड़िया। आख़िर फ़ैसिलो कयो त जंहिंजो कूड़ निकिरंदो सो ई देश छॾे हलंदो। राजा सिपाही दौड़ाया, जंहिं अची ख़बर ॾिनी त बराबरि इंसान आहे। राणीअ खे शहर मां निकालो ॾिनो वियो। राणी बि रूपनगर नाले हिकु शहर में अची पहुती। बुख उञ में व्याकुल थी कुंभार वटि आई, जंहिं निहाईअ मां वेठे थांव कढिया। थांव कचा पका निकिरण लॻा। उन खां पोइ वरी राणी नदीअ वटि आई। उन में पाणी में हथु विझी करे पाणी पीअण लॻी त नदी सुकी वई। हिकु बाग़ में आई त फूल पटण लॻी त उहो बि सुकी वियो। राणी उतां जोगीअ जी कुटिया में आई ऐं जेको भिख पिनंदो हिकु ॾींहुं ऐं 12 महीना खाईंदो, पर उनखे रोटी बि कोन अॼु कंहिं ॾिनी, जंहिं करे राणीअ ते अची कसूर कढणु लॻो। राणीअ हुनखे पंहिंजी सॼी दास्तान ॿुधाई, जंहिं करे जोगीअ खे दया आई ऐं खेसि पाण वटि रहाइण लॻो। जोगीअ जी शेवा कंदे हुनखे पूरो साल गुज़री वियो। वापसि उहो ई महालक्ष्मीअ जो ॾींहुं आयो। हुन सिक सां सॻड़ो ॿधो, जंहिं करे महालक्ष्मी हुन ते राज़ी थी, जंहिं करे सुकल बाग़ सावा थी विया ऐं निहाईअ में पका थांव निकिरण लॻा। नदी बि वापसि वहण लॻी। सभिनि जॾहिं इहा हालति ॾिठी तॾहिं सभिनि अची राणीअ खां माफ़ी घुरी ऐं हिते राजा बि शिकार कंदो अची जोगीअ कुटिया पहुतो। उन राजा खे बुख सताई। हुन वज़ीर सां ॻाल्हि कई। वज़ीर खे चई, वञी अटो घी ऐं खंड जो रोट पचाए अच। कुटिया में वञी
रोट पचायो त रोट सड़ी वियो। राणीअ खिली निहारे चईं, वज़ीर खे चईं त मूंखे ॾे इहे सभु शयूं त मां थी रोट पचायां। रोट अहिड़ो त स्वादी जो ॻाल्हि करणु कान्हे। राजा वज़ीर खे उन खां पुछियो त ॿुधाए ही कंहिं पचायो आहे। राजा कुटिया अंदरि गिड़ियो त पंहिंजी स्त्री चंद्रावतीअ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं जोगीअ खां मोकिलाए करे राणीअ खे पाण सां गॾु वठी रवानो थियो। वाट ते राणी सुकल नदी बाग़ ऐं कुंभर वटि वई, जिन संदसि ॾाढो सत्कार ऐं आदर कयो। बोलो महालक्ष्मी माता की जय। कथा खां पोइ माता खां आशीर्वाद वठी गुड़ियाणी खां आशीर्वाद वठी सॻिड़े मथां चांवर छिटबा आहिनि। सॻिड़े वारे ॾींहुं सुबुह जो ई खंडु पुसाए रखबी आहे। शाम जो तितर टिकियूं ठाहिबा आहिनि ऐं तितर टिकियुनि में 16 कुंडूं ठाहिबियूं आहिनि। उन ते उहो पीला सॻिड़ा जेके हथनि में ॿधबा आहिनि उन्हनि खे ॿधी करे उन ते शाम जो वापसि टिकियुनि ते ॿधी छॾिबो आहे। शाम जो मंदिर या टिकाणे में कथा ॿुधण लाइ वञिबो आहे। कथा उहा ई साॻी वापसि ॿुधबी आहे जेकी ॿधण महिल ॿुधबी आहे। कथा के माण्हू घर में बि कथा कंदा आहिनि त उन में थालीअ में गुल फुल कुमकुम अटे जो चौमुखो ॾीओ ठाहे करे रखिबो आहे। घर जे हर भातीअ जो हिकु हिकु तितर टिकी ठाहिबो आहे ऐं हिकिड़ो न्याणीअ जो ऐं हिकु पूॼा जो ठाहिबो आहे। उहे सभु गॾु कथा में खणी वञिबा आहिनि। घणा माण्हू ॿध छोड़ गॾु बि कंदा आहिनि। बोलो माता लक्ष्मी की जय। त माता खां असांजी इहा ई विनती आहे त माता विष्णु भॻवान सां गॾु असांजे घर विराजमान थिए ऐं हमेशह असां सभिनि खे सद्बुद्धि ॾिए, घर में अन धन जो वाधारो करे। इहा आहे माता महालक्ष्मी सॻिड़े जी कथा। तव्हांखे अगरि ॿी का कथा मूंखां ॿुधणी हुजेव त कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। सभिनि खे मुंहिंजी तरफ़ सां जय झूलेलाल।